नाज़रीन ठुल्ला ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। ठुल्ल में पैरामेडिकल स्टाफ ऐं डॉक्टरनि पारां रिस्क अलाउंस न मिलण ख़िलाफ़ ओपीडी जो बाइकाट करे एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। नाज़रीन अवां सां ब्रेकिंग न्यूज़ शेयर कयूं पिया। ठुल्ल खां पैरामेडिकल स्टाफ ऐं डॉक्टरनि पारां रिस्क अलाउंस न मिलण ख़िलाफ़ ओपीडी जो बाइकाट करे एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। ठुल्ल पैरामेडिकल स्टाफ ऐं डॉक्टरनि पारां रिस्क अलाउंस न मिलण ख़िलाफ़ ओपीडी जो बाइकाट करे एहतजाजी मुज़ाहिरो कयो। एहतजाजी मुज़ाहिरे में मोहम्मद रहीम दायो, जावेद अमन, फेरोज़ अहमद ऐं ॿियनि ओपीडी बंदि करे अस्पताल गेट अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई। मुज़ाहिरीन पारां हुकूमत सिंध ऐं हेल्थ खाते खां मुतालबो कयो आहे त रिस्क अलाउंस बहाल कयो वञे। ॿी सूरत में एहतजाज जो सिलसिलो जारी रहंदो। अॼु असीं पूरा तालुके ठुल्ला जेके मुलाज़िम आहियूं, अॼु असांजो जेको सरापा असां एहतजाज में जेको आहे हलूं था ऐं इहे एहतजाज असांजो सिंध गवर्नमेंट जी जेको आहे असां सां नाइंसाफ़ी आहे, उनजे करे असां इहो जेको एहतजाज जेको अॼु कढियो आहे। असांजो हेल्थ रिस्क अलाउंस जेको आहे सिंध गवर्नमेंट कढियो आहे। हालांकि रिस्क अलाउंस खे गवर्नमेंट जेको आहे कोविड सां मनसूब कयो आहे, पर इहो कोविड सां मनसूब न आहे। असां हमेशह हर वक़्तु हर जेको आहे अस्पताल जे डिपार्टमेंट जे हिकु इदारे में असां रिस्क अलाउंस कयूं, पर सिर्फ़ु असां पैरामेडिक न, उन में असांजा डॉक्टर साहिब आहिनि, असांजा दोस्त वैक्सीनेटर, असांजो LSW जेके असांजूं भेनरियूं, उहे बि रिस्क अलाउंस ते आहिनि। छो त रिस्क जेको असां हिन टाइम असां रिस्क ते जेको हर जेको आहे TB जी बीमारी आहे, कंहिंखे कहिड़ी बीमारी आहे, कंहिंखे एमरजेंसी आहे, को जेको आहे हेपाटाइटिस B C ते जेको कमु करे थो, असांजूं अदरियूं जेके वञनि थियूं जेको आहे फील्ड में, उते बि उहे रिस्क ते आहिनि। ऐं उन खां अलावा असांजा दोस्त जेके वैक्सीनेटर आहिनि, उहे बि जेको आहे पंहिंजे फील्ड में जॾहिं वेंदा आहिनि त उहे बि ईअं सम्झो त उहे बि रिस्क ते आहिनि। पर इहो असांजो जेको आहे असांजो रिस्क अलाउंस असां गवर्नमेंट था त असांजो हीउ मुस्तक़िल कयो वञे, पर मुस्तक़िल जे बजाय इहो असांजो जेको आहे हुननि ख़तमु कयो आहे। इहो गवर्नमेंट जो जेको आहे असां बिठो मयार आहे। सिंध सेक्रेटरी जे मुलाज़िमनि खे जेको आहे उन्हनि खे मराठियूं, उन्हनि खे सभु जेके आहिनि जेको अलाउंस था वञनि था, पर असां जेके 24 कलाक जेके असां कमु कयूं था पैरामेडिक, असां सां नाइंसाफ़ी कयूं था। असां मोहतरम बिलावल भुट्टो साहिबु ज़रदारी खां इहो अपील कयूं था ऐं CM साहिबु सिंध मुराली शाह खां इहा अपील कयूं था त असांजो हीउ जेको रिस्क अलाउंस आहे ऐं उन खां अलावा टाइम स्केल आहे असांजो थर्ड स्ट्रक्चर जेको तव्हांजे टेबल ते पियल आहे, बराए महिरबानी उन ते गौर फरमाए असांजो इहो मुतालबा असांजा मंज़ूर कया वञनि त असांजे जेके ग़रीब मुलाज़िम जेके हिन टाइम महांगाई में जेको आहे पीड़ी रहिया आहिनि, जेको आहे तव्हां अहिड़े महांगाई दौर में असांजो जेको रिस्क अलाउंस कटे असां सां नाइंसाफ़ी कई आहे। ख़ुदा तव्हां इन शइ खे जेको आहे नज़रसानी कयो ऐं असांजो इहो जेको आहे बहाल कयो। अॼु जेको असांजो बाइकाट आहे जेको GH यानी जंहिंमें डॉक्टर, पैरामेडिकल स्टाफ, सभु जेके बि हेल्थ में तंज़ीम आहिनि, मुलाज़िम आहिनि, उन्हनि जो गॾियल इजलास आहे। अॼु ओपीडी बाइकाट आहे। इन करे अॼु असां ठुल्ल में बि ओपीडी बाइकाट कयो आहे। छा लाइ जेका असां वटि जेका सिर्फ़ु डॉक्टर हुन सिंध हुकूमत रिस्क अलाउंस जे करे कटियो आहे। इन जे करे कोरोना जे अलाउंस जे करे बहाने करे कटी वियो आहे। जॾहिं त असांजा डॉक्टर पैरामेडिकल टोटली रिस्क ते आहिनि, जंहिंमें जेका TB हुजे, हेपाटाइटिस हुजे, मरीज़ हुजनि, समूहनि खे डॉक्टर ऐं पैरामेडिकल डील कनि था। इन करे जेका त हुन रिस्क अलाउंस इन करे कटियो आहे त कोरोना ख़तमु थी वियो आहे, तंहिं करे कोरोना अलाउंस जेका ख़तमु कयो। असां चऊं था न सिर्फ़ु जेका कोरोना न आहे, असां डॉक्टर पैरामेडिकल टोटली जेका रिस्क ते आहियूं, तंहिं करे महिरबानी करे असांजो रिस्क अलाउंस बहाल कयो वञे।